टिन भेनरनि नरीसा, बीना ऐं शबाना जी गायकीअ ते मुश्तमिल मशहूर पाकिस्तानी ग्रुप संदन पीउ विक्टर बेंजामिन ज़ाइलोफ़ोन जो माहिर हो, जंहिं पंहिंजी धीअरनि खे क्राइस्ट दी किंग चर्च कराचीअ में हर आचार ते थींदड़ मज़हबी गॾिजाणी मास में ॻाइण जी तरगीब ॾिनी। इहा ई टिनी भेनरनि जी मौसीक़ी जी तरबियत हुई जेका हिननि चर्च मां हासिल कई। शोबिस जी दुनिया में हिन ग्रुप खे नामवर पाकिस्तानी मौसीकार जावेद अलादिता मुतारिफ़ करायो। बेंजामिन भेनरनि पहिरियों भेरो 1978 ईस्वी में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। इन खां पोइ 1987 ताईं पाकिस्तान टेलीविज़न ते नशर थींदड़ मौसीक़ीअ जे केतिरनि ई प्रोग्रामनि वसीले तमामु घणी मक़बूलियत हासिल कई। नंढपिण में हिननि सोहेल राना जे मौसीक़ीअ जे मशहूर प्रोग्राम संग संग चले में शिरकत कई। संदन प्रोग्रामनि जी हिदायतकारी अक्सर पाकिस्तान जे मशहूर राग डायरेक्टर सोहेल राना कई। इन्हनि प्रोग्रामनि जो मक़सदु ॿारनि खे मौसीक़ीअ जी सिख्या ॾियणु हो। जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में मीडिया ते लॻल पाबंदी वारनि ॾींहनि में बेंजामिन भेनरनि जी उर्दू ऐं पंजाबी गीतनि इंडस्ट्री में हिकु तूफ़ान बर्पा कयो। 1980 जे ॾहाके में अनवर मक़सूद जे प्रोग्राम सिल्वर जुबली में बेंजामिन सिस्टर्स मशहूर फ़नकारनि जा गीत ॻाए खेनि ख़राज तहसीन पेश कयो। गीतनि खां सवाइ हिननि क़ौमी मिली नगमा पिणु ॻाया, जिन में ख़याल रखना, आलमगीर सां गॾु ए रूह कायद आज के दिन, हम ज़िंदा क़ौम हैं ऐं इस परचम के साए तले हम एक हैं तमामु घणा मशहूर थिया। 1987 खां पोइ घरेलू ज़िंदगीअ जे मसरूफ़ियतनि सबबि शोबिस जी दुनिया खां परे रहंदियूं पियूं अचनि।